बहुत दे खबर चौकीदार छो छड़े आई कुरान रे बने मो जान बचा भरी आयो तो वरी ये सच्ची दाल सच्चा थी हां ओ साथियो ए माथ त कर मनो सा दाल के मजो वठे दाल अची आ ठगी करे बात करे मस्ती फिरे वो मु छाकियो आग्यो ने मनो सो मु केतर ते तुम न गलायो आ नथा बुधाया कावड़ सच हाणे कोन ॻाल्हाईंदासीं घरे त करे हणी सामान बाकी भनी चट करे छडियो हल ऐसे घर माच गुर गुर ओ नो मुर्गो किथे आए जल्दी बुधाए त पचाए खाऊं ओ हूं यार हू त माण्हू आ यार सुखिया तो तो समझी वञ न ॻाल्हि के हा समझियो मुखे त समझाया ना मुखे गाल नथी समझ में अची समझी वञे ये खाई देखो ॾाढी खुशबू आहे हिन में ॾिसे कोन थो यार सॼी जीअं मारे छॾे पहिरीं चकर ते खाधी तुंहिंजे खाई ॾिसां कीअं आहे ग़लती थी वई माफ़ कर कावड़ छॾे कीअं कावल छॾियां हुई हिकिड़ी पूड़ी माफ़ करिया ने या साफ़ करिया ने माफ़ कर सॉरी हाँ कावड़ न कर हल होटल ते चांहि बांहि पियारियां बिल न खपे तुंहिंजी चांहि यार छॾ कावड़ हल होटल ते हलो चांहि पियूं